नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर विराज वटि वरी बोर्ड सात बेले जो तारीख़ी मंदिर यात्रियुनि लाइ बंदि कयो वियो आहे। मंदिर बंदि हुअण सबबि पूजा पाठ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल यात्री वापसि थी विया आहिनि। अहम ख़बर आहे, पाणी बि चाड़ सबबि हिफ़ाज़ती उपाउ तौरु मंदिर बंदि कयो अथऊं। इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे, तीर्थ आस्थान बंदि थियण सबबि ॿाहिरिनि वारनि जो रोज़गार बि ठप थी वियो आहे। अहम ख़बर आहे, सखर विराज वटि वॾी बुराई आहे। सात बेले जो तारीख़ी मंदिर यात्रियुनि लाइ बंदि कयो वियो आहे। मंदिर बंदि हुअण करे पूजा पाठ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल यात्री वापसि थी विया आहिनि। जॾहिं त पाणी में चाड़ सबबि हिफ़ाज़ती उपाउ तौरु मंदिर बंदि कयो वियो आहे। इंतिज़ामिया जो इहो चवणु आहे, तीर्थ आस्थान बंदि थियण सबबि ॿाहिरिनि वारनि जो रोज़गार बि ठप थी वियो आहे। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे। सखर मां WTN जो रिपोर्टर हैदर मीरानी। सिंधु दरिया में पाणीअ जी चाड़ खां पोइ दरिया जे विच पेट में क़ाइमु थियल हिंदुनि जो तीर्थ आस्थान साधू बेलो आम यात्रियुनि लाइ बंदि कयो वियो आहे। साधू बेलो बंदि थियण बैदि पूजा पाठ लाइ आयल केतिरा हिंदू यात्री वापसि हलिया विया आहिनि। साधू बेलो अञा घणा ॾींहं बंदि रहंदो, उन जे हवाले सां साधू बेलो इंतिज़ामिया ऐं हिंदू बिरादरीअ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। PDM ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट तरफ़ां हाई अलर्ट जी जेकी वार्निंग इशू कई वई आहे, उनखे मदद रखंदे हुए ऐं जेको आहे पाणी जी तमामु तेज़ बहाव आहे, यात्रियुनि जी सेफ्टी जे करे आर्ज़ी तौर ते असां जे फ्लड जी सूरत हाल ते रखी बंदि कयो आहे। ऐं जीअं त अॼु जेको आहे 5,71,000 क्यूसेक हली रहियो आहे। जीअं पाणी जी थोरी नॉर्मल मथां लाह शुरू थींदी, लाह थियो असां खोले छॾींदासीं। असांजी रोज़ी हुई हिननि जो मंदरु मेलो लॻंदो हुयो न, असां खणी वेंदा हुआसीं सात बेले में। हाणे इहो पाणी लहे त पोइ असां रोज़ी वोज़ी खुले असांजी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त पाणीअ जे वाकिरनि में घटिताई ईंदी, उन खां पोइ साधू बेले ॾांहुं माण्हुनि जो अचणु वञणु खोलियो वेंदो। उते मौजूदु ॿेड़ी वारनि जो चवणु आहे त हिंदुनि जो तीर्थ आस्थान खुलियल हूंदो हुयो त असांजो बि रोज़गार हलंदो हुयो। हैदर मीरानी, WTN न्यूज़, सखर। वॾी महिरबानी, हैदर मीरानी।